अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समाए माइदतम मिनस समाए तकूनु लना ईदा ईदल अव्वलना व आखिरना व आयतम मिनका वर्ज़ुक़ना व अंत खैरुर राज़िक़ीन। आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। बिटाई फरमाए तो तड़ तमाची आइयो पखिए पई तपचार तड़ तमाची आइयो पखिए पई तपचार नढियूं वॾियूं गंदरियूं पोयूं पुइनहार मरकन मलाहन जा बांधे मथे बार पोइ वॾी संघ जमार जो मयाणियूं खणी माफ़ करायाई।
पिटाई फरमाए थो खिखियाणियूं खारियूं छिछियाणा छज पांद जनी जे पांद सां लगी ता थे लज पोए समाजा मसहज उभो आए तन सां सद मुबारक मोमिनो अज सनते सुरहाड़ आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मुहम्मद पाणया ए बुलबुलाने गुलचे गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी दुरूद शरीफ में आवाज़े बुलंद इश्क़ मोहब्बत सां सभई गॾिजी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। लाइके सद इज्जत व एहतराम पीरे तरीक़त हजरत किबला साईं सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया उस्ताजुल उलमा हजरत अल्लामा मौलाना साईं मुख्तार अहमद साहब दामत बरकातुहुल आलिया उलमाए किराम हुफाज़े किराम ऐं हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जा प्यारा उम्मतियो हुजूर जा प्यारा गुलामो रबीउल अव्वल शरीफ जो भलारो ऐं बाबरकत ऐं मिठड़ो महीनो आ। घर घर में मीलादुन नबी जूं महफिलूं हन चिरागाना शहरन में बरन में बहरन में झंगलन में जबलन में पखन में बहराड़ियुन में हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जे आमद जा तराना ऐं नातूं गायूं वञनि थियूं माण्हू ख़ुशि थियनि था। उन मिठड़े महबूब मदीने वारे शहनशाह जे मीलाद शरीफ जो प्रोग्राम बिरादरम अजीज हाफिज अब्दुल गफूर सिकंदरी ऐं उन जे जमायत महबूबन करीमन जे मीलाद शरीफ जी महफिल कई आ। मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मिठड़ो प्रोग्राम आ। अवां जे अगियां उलमाए किराम जे अगियां आओ दस्तब दुआ है तो तवा दुआ कयो तो अल्लाह ताला असांखे हबीब जो शान ऐं मर्तबो ऐं मान बुधी करे असांजे दिलनि में भी मुस्तफा जी सच्ची मोहब्बत पैदा थिए। अवां खे मुबारका अज़ल में जॾहिं विरासत ऐं विरहांगो पे थियो तो कंहिंजे भांगे में हजरत आदम नबी आयो, कंहिंजे भांगे में हजरत शीस अलैहिस्सलाम आयो, कंहिंजे भांगे में हजरत नूह ऐं हजरत हूद आया।
कंहिंजे भाङे में हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल आया, कंहिंजे भाङे में हज़रत मूसा ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम आया। पर जॾहिं तव्हां असां गुनहगारनि, ग़रीबनि, अबोझनि, मिस्कीननि जो वारो आयो, रब करीम असांजे भाङे में मिठड़े महबूब खे मोकिले असांजो बेड़ो रब पार करे छॾियो। आउं तव्हांखे ॿुधायां त उहो हबीब, कायनात जो सरदार, नबीअनि जो पगदार, रोज़े अज़ल में अल्लाह ताला अंबिया किराम खां हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबीअ जे मुतअल्लिक़ अल्लाह जे नबीअनि जे अरवाहन खां हुजूर ते ईमान आणण ऐं नबी पाक जे दीन जे नुसरत ऐं मदद जा वाइदा वरता। जॾहिं इंसानियत जो सिलसिलो जारी थियो, अल्लाह ताला मिठड़े महबूब मदीने वारे जे नूर खे, जेको महबूब बाइसे तखलीके कायनात आ, उन हबीब जो नूर अल्लाह ताला हजरत आदम नबीअ जे पेशानीअ में रखराए अल्लाह ताला नबीअनि खां सजदा कराया। जॾहिं रुश्दो हिदायत जो सिलसिलो जारी थियो, अल्लाह जे प्यारे नबी हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम बेतुल्लाह तैयार कयो, रब जे दरबार में अर्ज कई, मिठड़ा मालिक साईं, हिन बेतुल्लाह जो नक्शे नगार सोनू जिब्रील आ, हिन बेतुल्लाह जो मजदूर हजरत इस्माईल नबी आ, ऐं हिन बेतुल्लाह जो मेमार ऐं राज़ो मां आहियां। मुंहिंजा मौला तुंहिंजो हुक्म हुयो, बेतुल्लाह तैयार थी वियो आ, पर उन जे मजदूरीअ में दुनिया जी घुर्ज नाहे, दौलत जी घुर्ज नाहे। उन मिठड़े नबी पगदार नबीअ जो, ओ जंहिंजो नालो तो जन्नत जे दरो दीवार ते, पर्दन ते, अर्शे अजीम जे कुंगरन ते, मलाइकन हूरन गिलमानन जे अखियुन बभरन ऐं कुलन ते, जन्नत जे दरो दीवार ते जंहिं मिठड़े महबूब जो तो नालो लिखियो आ न, उन मिठड़े महबूब खे मुंहिंजे औलाद मां मोकिल त उहो तुंहिंजे हिन बेतुल्लाह खे आबाद करे। नबी सगोरा पंहिंजे उम्मतुनि खां वाइदा, मदद जा, नुसरत जा, तज़किरा ऐं ज़िक्र जूं ॻाल्हियूं अल्लाह जा नबी पंहिंजे उम्मतुनि सां कंदा विया। उलमाए किराम वेठा आहिनि, कुरान शरीफ में आ त वकानू मिन क़ब्ल यस्तफ्तिहून अलल लज़ीन कफरू, हुजूर जे आमद खां अॻु में अहले किताब यहूदी उन्हनि जी जंग कुफारनि सां थी। अहले किताब ॾिठो त असां हिननि काफ़रनि सां कुव्वत में, ताकत में, तीरनि में, तलवारनि में, वेड़ में असां हुननि सां पूरा अची न सघंदासीं। सोचूं त अचो त उन मिठड़े नबीअ जो रब करीम खां वास्तो वठूं जंहिं नबीअ जो रब करीम ज़िक्र तौरात ऐं इंजील में कयो आहे। अर्ज़ कयूं त अल्लाहुम्मा मंसुरना बिन नबी आखिर ज़मान, या अल्लाह उन मिठड़े महबूब मदीने वारे घोट जेको आखिरी ज़माने में जंहिंखे तू रवानो कंदे, उन मिठड़े जे सदके में असांखे नुसरत अता फरमाए, असांखे काफ़रनि जे मथां असांजी अज़ ग़ैबी मदद फरमा। मुस्तफ़ा जो नालो वरताऊं, रब उन्हनि जो बि बेड़ो पार करे। हलंदे हज़रत सईदना ईसा अलैहिस्सलाम मुस्तफ़ा जे आमद जी बिशारत ॾिनी। हीउ एॾो हिकिड़ो अव्हांखे तमहीद में
चंद गालिन में मुस्तफा करीम जो मजमूई तरह न पर थोड़ो ज़रड़ो वरक बिन वरक जो ज़रड़ो हुजूर जे शान जो तहां जे अॻियां अर्ज़ कयो थम। जेकॾहिं मदीने वारो न अचे हा त अंबियान जूं दुआऊं अधूरियूं रहिजी वञनि। जेकॾहिं मदीने वारो दुनिया ते पेर न पाए हा त कुदसिन जा ख्वाब नामुकम्मिल थी वञनि हा। ॿियनि नबियनि अणॾिठी शाहिदी ॾिनी हुई पर मदीने वारे ॾिसी शाहिदी ॾिनी। उहो महबूब मिठड़ो जे न अचे हा त मकार में अखलाक पंहिंजे बुलंदन खे न पहुचे हा। हुजूर आया, हुजूर असां तव्हां ॾे रवाना थी आया। मके मदीने खे हुजूर आबाद कयो। हुजूर जे अचण जे खुशीअ में मुस्तफा जा गुलाम मीलाद जूं महफिलूं करे हुजूर जो ज़िक्र माण्हुनि खे ॿुधाइनि था, ॿुधराइनि था। जेकॾहिं को नबी दुआ घुरे त मुंहिंजा मौला असांजे मथां आसमान खां ठहियल ठुकियल खाधो नाज़िल कर। अल्लाह नबीअ जी दुआ क़बूल करे। जेकॾहिं खाधो नाज़िल करे, जेकॾहिं उहो खाधो हज़रत ईसा ऐं हज़रत ईसा जे अॻियनि पोयनि जे लाइ जेकॾहिं ईद आ, ख़ुशी आ, उन ॾींहं खां वठी करे अॼु ॾींहं ताईं ईसाई उन ॾींहं खे ईद करे मल्हाइनि था त जंहिं ॾींहं ते मुंहिंजो महबूब मदीने वारो घोट आयो, हुजूर कदम दुनिया में रखिया, जंहिंजो सदन खां इंतजार हो त हबीब जी आमद ऐं तशरीफ आवरी ईमानदारनि ऐं मोमिननि जे लाइ ईद आ। अवां दुरूद महबत सां पढ़ो। अवां जे अॻियां आयत जो तर्जुमो ऐं उन जे बारे में ॿ टे ॻाल्हियूं जेके मूंखे ॾांहुं अचनि थियूं आउं तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। दुरूद महबत सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम अलैहि तस्लीमा। हिकिड़ो भेरो इश्क ऐं मोहब्बत सां दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला कुरान करीम में जेका मूं आयत पढ़ी आहे उन आयत में हजरत ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी आहे। रब उन दुआ जो कुरान में जिक्र कयो आहे। हजरत ईसा नबी कहिड़ी दुआ घुरी, थोड़ो तवज्जो कयो। अजीजो दोस्तो, आउं घणो वक्त तकीर कोन कंदुसि, मेहरबानी कजो थोड़ो मिड़ी वेहजो। वेहंदो या भॼंदो? अल्लाह जे नबी दुआ घुरी त रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकून लना ईदा। दाजिया सुभान अल्लाह कयो। कुरान करीम जा हाफ़िज़ बि वेठा आहिनि, आलिम भी वेठा आहिनि। मां तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कयां, इन्हे आयत जे तर्जुमे खां अॻु में माक़बिल में हिकिड़ी आयत आ। हवारिजीन हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा मुक़र्रब, उन्हनि हज़रत ईसा जे दरबार में अर्ज़ कयो। छा चयऊं त हल यस्तती रब्बुका अन युनज़्ज़िल अलैना माइदतम मिनस समाए।
हजरत ईसा जे हवारिशीन अल्लाह जे नबी हजरत ईसा के अर्ज कयो त हल यस्ततियो रब्बुक, छा तुंहिंजो रब इएं करे सघे थो, छा तुंहिंजे रब खे ताक़त आ जो तूं दुआ घुरी ऐं अल्लाह ताला तुंहिंजे दुआ घुरण सां भला रब करीम असांजे मथां आसमान खां ठहियल ठुकियल खाधो नाज़िल करे, तुंहिंजो रब इएं करे सघे थो। तफ़सीरन लिखियो आहे त अल्लाह जे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो त अल्लाह खां डिजो, अल्लाह जो खौफ दिल में रखो, अहिड़ा सवाल न कयो। इहो क़ुरान आहे, फत्तकुल्लाह शायद लफ़्ज़ आहे, मां हाफ़िज़ न आहियां, इन खां बाद छा आहे फत्तकुल्लाह, अल्लाह खां डिजो, दिल जे हुजूर सां ॿुधजो। अल्लाह जे नबी फरमायो त अल्लाह जो खौफ रखो, भला हरू भरू जे बज़िद थी पियायो त मां नबी तव्हां के आर्डर थो फरमाया, मां नबी तव्हां जे लाइ हुक्म जारी थो कया। तफ़सीरन में आयो आहे त 30 ॾींहं लागी तो बिला नागा रोज़ा रखो, 30 ॾींहं रोज़ा रखे पोइ तव्हां मूं वटि अचो, पोइ अव्हां जे मुतालबे खे रब जे अॻियां रखंदासीं। अजीजो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो, उन्हनि हवारिशीन 30 ॾींहं रोज़ा रखिया, नागो कोन कयाऊं। जॾहिं 30 ॾींहं पूरा थिया, अल्लाह जे नबी वटि आया, क़िबला असां 30 ॾींहं रोज़ा मुकम्मिल कया आहिनि। अल्लाह जे नबी गुस्ल फरमायो आहे, गुस्ल फरमाए जिस्म जे मथां ट्राट कपड़ो हिकिड़ो पहिरियो आहे, अहिड़ो थुल्हो कपड़ो पहिरियो आहे। पोइ अल्लाह जे दरबार में उहा दुआ घुरी अथसि जेका आयत तव्हां जे अॻियां मूं पढ़ी आहे। अदा इको वारा थोरो आवाज़ अञा वधाईस। अजीजो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो, अल्लाह जे नबी दुआ घुरी 30 ॾींहं मुकम्मिल थी विया, गुस्ल मुकम्मिल थी वियो, कपड़ा पाइजी विया, वुज़ू थी वियो। हाणे थो हज़रत ईसा रब जे दरबार में इल्तिजा करे, छा थो चवे, रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकूनु लना ईदा। रब्बना, ए असांजा पालनहार, ए असांजा मिठड़ा मालिक, अंज़िल अलैना, असांजे मथां नाज़िल फरमाए, असांजे मथां लाहे, छा लाहे, माइदतम मिनस समाए। ओ मुंहिंजा मौला, मां तुंहिंजे दरवाज़े ते दुआ घुरां थो त असांजे मथां इहो खूंचो, उहो खाधो ठहियल ठुकियल उन दस्तरखाने ते रखियल असांजे मथां नाज़िल फरमाए। लाहे, किथां लाहे, मिनस समाए, आसमान मां, जन्नत मां खाधो नाज़िल फरमाए। ओ मुंहिंजा मौला, जॾहिं तूं मुंहिंजी दुआ क़बूल करे खाधो जंहिं ॾींहं ते नाज़िल कंदे, तकून लना ईदल अव्वलना व आखिरना। मुंहिंजा मौला, जंहिं ॾींहं ते तूं खाधो नाज़िल कंदे, उहो माइदा नाज़िल कंदे, उहो खूंचो नाज़िल कंदे, मालिक साईं तकून लना, उहो हूंदो असांजे लाइ छा, ईदा। असांजे लाइ ईद हूंदो, रुगो असांजे लाइ ईद न हूंदो, असांजे पहिरियनि जे लाइ,
ऐं असांजे पोयनि जे लाइ बि ईद हूंदो। ॾाढिया त सुभान अल्लाह चओ। अज़ीज़ो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो, नबीअ जी दुआ अञा हले पई। अल्लाह साईं जो नबी अर्ज़ करे थो, वा आयतम मिनका, मुंहिंजा मौला जेको तूं खूंचो नाज़िल कंदे, जेको तूं खाधो नाज़िल कंदे, उहो असांजे अॻियनि जे लाइ, असांजे पोयनि जे लाइ त ईद हूंदो, पर तुंहिंजे तरफ़ां तमामु वॾी निशानी हूंदी। वर्ज़ुक़ना, मुंहिंजा मौला असांखे रिज़्क़ अता फरमाए, व अंत ख़ैरुर राज़िक़ीन, ओ मुंहिंजा मौला तूं तमामु भली रोज़ी ऐं रिज़्क़ ॾींदड़ आहीं। आयत एॾी चिटी आहे, का बि उन में इबहाम कान्हे, का बि उन में मोझ कान्हे, सिधा सवा नबीअ जा लफ़्ज़ आहिनि। खाधो नाज़िल फरमाए, अल्लाह ताला खाधो नाज़िल फरमायो। मां चवां थो खाधो केतिरो बि भलो हुजे, पर जिहवात सां खाइबो आहे, ज़ाइको उन जो भलो हूंदो आहे, पेट में वेंदो आहे। जॾहिं पेट खां ख़ारिज थींदो आहे त उन जी छा शक्ल हूंदी आहे? जेकॾहिं खाधे जो मिलण हज़रत ईसा जे लाइ ईद आहे, हज़रत ईसा जे अॻियनि जे लाइ ईद आहे, हज़रत ईसा जे पोयनि जे लाइ ईद आहे, ओ उन ॾींहं खां वठी हिन महिल ताईं जेकॾहिं ईसाइन जे लाइ खाधे जो नुज़ूल ईद आहे, त मोमिननि जे लाइ मदीने वारे जो मिलण ईद आहे। हाय आमद आ मुझे ओ मिठे मदनिया, जी गायो नवा नवा शेर। अब चवंदो कुछ गॾिजी, हाय आमद आ मुझे ओ मिठे मदनिया, जी गायो नवा नवा शेर, गायो नवा नवा शेर, तुझा जग चुमंदो पियो पेर। आमद आ मुझे ओ मिठे मदनिया, जी गायो नवा नवा शेर। ही महीनो, हिन महीने में जेका 12 रबीउल अव्वल जी रात आ, अर्ज़ कंदो हला तो वाकई लैलतुल क़द्र जी रात भी अफज़ल आ, उन में शक न आहे। नाई ज़ुल्हज जी रात उहा भी अफज़ल आ, ईदैन जूं रातियूं उहे भी अफज़ल आहिनि, रमज़ान जूं रातियूं भी अफज़ल आहिनि, मुहर्रम शरीफ जूं रातियूं भी अफज़ल आहिनि। माण्हू क़ुरान जे नुज़ूल जी ईद मल्हाईंदा आहिनि, उहे क़ुरान जे नुज़ूल जी ईद त मल्हाइनि था, पर नबी पाक जेको क़ुरान जो मालिक आ, साहिबे क़ुरान आ, उन जी ईद क़ुरान जे नुज़ूल जे ईद खां वधीक भली आ। अज़ीज़ो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो, ही मीलाद जो महफ़िलूं, हिते जिते नबी साईं जो ज़िक्र थींदो आ, नबी पाक जो शान बयान थींदो आ, नात जे सूरत में, तकरीर जे सूरत में, क़ुरान बि मुस्तफ़ा जी नात आ। सुभान अल्लाह। आहे या कोन? ओ जानिब जा हयाती सा तुंहिंजो ई सदाए बो, जानिब जा हयाती सा तुंहिंजो ई सदाए बो, इंशा अल्लाह ताला मोह तो
न मटाएबो इंशा अल्लाह ताला मुँह तो गहू न मटाएबो जानिब जहयाती सा तुझो सदाएबो आलिमन खां पर आरफन खां कंहिंखा आरफन खां पुछ त नबी पाक जे इन्हनि महफ़िलुनि जो छा शान आहे। मां तव्हांजे अॻियां सिर्फ़ ॿ रिवायतूं पेश कयां पोइ तव्हांखे नबी साईं जो अचण ॿुधायां। हिन साल बि अॻे साल बि अल्लाह ताला मूंखे बगदाद शरीफ जी हाज़िरी नसीब कई। दिल जे हुजूर सां ॾाढिया सुभान अल्लाह चओ। खुदा पाक जो कसम आहे साईं नाले मिठा साईं रहमतुल्लाह अलैह 88 में बगदाद विया हुया। कॾहिं कॾहिं कचहरीअ में ॿुधाईंदा हुआ त गौसुल आज़म जे दरबार जो ही मंज़र आहे, कबर मुबारक जो ही मंज़र आहे, जमायत जो ही मंज़र आहे, लंगर खाने जो ही मरकज़ आहे। ही जेको आहे सो हज़रत इमाम हुसैन जे रोज़े जी बरकत ॿुधाईंदा आहिनि। हज़रत मौला अली मुश्किल कुशा जे ज़ियारत जो नमूनो ॿुधाईंदा आहिनि। पियो सिकंदो होसि मां शाइर कोना पर शेर बि ठाहियुमि त बगदाद शरीफ शहर बनो जिते गौसल आज़म प्यारो आ। बगदाद शरीफ शहर बनो जिते गौसल आज़म प्यारो आ। महबूब मिठे जो प्यारो ऐं ओ महबूब मिठे जो बचेड़ो ऐं असां सभिनी जो त सहारो आ। गौसुल आज़म जी ज़ियारत कईसी, इमाम गज़ाली जी ज़ियारत कईसी, हज़रत शेख शहाबुद्दीन उमर सोहरवर्दी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुल्तान वारन जे मुर्शिद जो दीदार कयोसी। हलंदे हलंदे हज़रत सईदना इमाम आज़म इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो दीदार कयोसी। विच में थो दजलो दरिया वहे साईं जन दजले जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। हाँ फाटे पियो त इहो दजलो ॾिसूं जिते गौसुल आज़म जा कदम लॻा, जंहिं ते गौसुल आज़म नज़र कई। हलंदे हलंदे करख जे इलाइक़े में पहुतासीं। हज़रत सईदना मअरूफ करखी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको तरीक़त में हुजूर गौसुल आज़म जो मथे मुर्शिद आ, उन बुज़ुर्ग जी रिवायत थो ॿुधायां। पाण फरमायाई तमाम रजुलिन हय्यत आमल व जमा इख्वानल व असरज सिराजल व लबिस लिबासन जदीदन व तअत्तर व तबखर। अल्लामा बुजुर्ग हजरत गौस पाक जो मुर्शिद हजरत मारूफ करखी फरमाए तो त को बि इंसान मन आमा अल्लाह जे महबूब जो उम्मती हुजे उन नबी पाक जे मीलाद जे लाइ ताम तैयार कयो, दावत ॾेई नबी पाक जे उम्मत खे गॾु कयो। छा कयई? नबी पाक जे उम्मत खे गॾु कयाई। व जमा इख्वानन व असरज सिराजन, उन महफ़िल खे तमामु घणो सजायाई, बतियूं बिजलियूं ॿारियाई, उन में बल्ब ॿारियाई, उन में तमामु घणी रोशनी कयाई। व लबिस लिबासन जदीदन,
आई उन साहिब दावत नौ लिबास पहरियो वत अतर वत बखर पान भी अतर अमीर लगायाई अतरे बखूर लगायाई अल्लाह जे महबूब जे बाने जो महबूब जे प्यारे गुलाम हजरत मारूफ करखिया जो कौला ता अल्लाह ताला उन मीलाद कंदड़ के क़यामत जे ॾींहुं हुन नबियनि सां हीअं गॾु थारींदो। ॾाढा सुभान अल्लाह कयो। मालूम थियो त हीअ नबीअ जी दावत आ। कहिड़ी दावत आ? नबी पाक जी दावत आ। ओ उर्स करण वारा अल्लाह मुबारक थई। ओ उर्स करण वारा अल्लाह मुबारक थई। कुछ तू भी बच पचोरे कुछ तू भी बच पचोरे खिलो खैर मुबारक चई। ओ उर्स करण वारा अल्लाह मुबारक थई। सुभान अल्लाह। ॾाढा चओ। अजीजो दोस्तो हिकड़ी बाकी रिवायत ॿुधो। हजरत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह जलालुद्दीन जे बारे में पुछूं थई आलमन खां पुछ। कुरान तेस ताईं समझ में न ईंदो जेस ताईं दर्स में जलालैन न पढ़ायो वेंदो आ। हर आलिम केर बि हुजे हनफी हुजे हंबली हुजे उन सां गॾो गॾु वाबी हुजे सुन्नी हुजे उन्हनि सभिनी खे जलालैन पढ़णो पवंदो आ। उहो अल्लामा जलालुद्दीन सुयूती जंहिंखे मदीने वारे जो सुजागीअ में 72 भेरा दीदार थियो। अल्लाह तोखे बि मुस्तफ़ा जो दीदार नसीब करे। तू भी भला सवाल करे हबीब के कर भला बेचा। भिटाई वट आयो गौसुल आज़म वट मुस्तफ़ा महबूब आयो इमाम रब्बानी वट आयो कलंदर वट आयो। अल्लाह जो महबूब पंहिंजे गुलामन वट ईंदो आ। उन जी सवारी हर वक्त तैयार आ। तू भी भला अर्ज कर छा चो हिकिड़ो दफ़ो तहेरे मदनी मिठा हलिया। आशिक पक्का न हो। सुहिणी ॿुधी अथव सुहिणी या कोन ॿुधी अथव? सुहिणी में हार किसो मशहूर आ। पोई रात हुई सुहिणीअ वेचारीअ मेहार जे चढ़न जूं चुंगारूं ॿुधियूं। छाची ॿुधियूं अॼु मूं आहिनि चढ़न जूं चुंगारूं ॿुधियूं अॼु मूं आहिनि है चढ़न जूं चुंगारूं वींदियसि रहंदियसि की न की ओ मता मिलनि मयारूं ॿुधियूं अॼु मूं आहिनि। अदा रुको तू थो सुभान अल्लाह करी रसूल बख्श वेचारो फ़कीर आशिक़े रसूला कुछ तहां बि ॾाढा सुभान अल्लाह चओ। छा चई वरी ॿुधो त को करंट लॻेव। ऐ ॿुधियो अॼु मूं आहिनि चढ़न जूं चुंगारूं ॿुधियूं अॼु मूं आहिनि चढ़न जूं चुंगारूं ॿुधियूं अॼु मूं आहिनि चढ़न जूं चुंगारूं वींदियसि रहंदियसि की न की ओ मता मिलनि मयारो ॿुधियूं अॼु मूं आहिनि। भिटाई छा चयसि? भिटाई फरमायो मता घड़ी सोणी
तुझो दरिया में थई दम कारी रात कुनन में तुझो आहे कहिड़ो कम पो मता जागई दम जो पुछनी पाड़े वारियूं जवाब छा ॾिनई त को कंदो दम छा पुछंदियूं पाड़े वारियूं कारी रात कुनन में आहे कायार निसंदो कम पोइ ही हॾो ऐं चम घोरियो मोब में हार तां असां त उन जे कदमनि ताईं बि कोन पहुतासीं हिकिड़ो भेरो हुजूर खे अर्ज़ कर कहिड़ो ओ हिकिड़ो दफ़ो त हेॾे मदनी मिठा हलिया हिकिड़ो दफ़ो त हेॾे मदनी मिठा हलिया दिलदार तुंहिंजी दावत अज रात मूं झलिया अजीजो दोस्तो अल्लामा जलालुद्दीन सुयूती जी गाल्हि पे कयनि बुजुर्ग फरमायो तमाम बैतिन औ मस्जिदिन औ मुहिल्लतिन औ मकान कुरे फीहि मौलिदुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला हफ़तिल मलाइका अल्लाह जो प्यारो बानू थो फरमाए तमाम बैतिन को भी घर हुजे औ मस्जिदिन या मस्जिद हुजे या घटी हुजे या मोहल्लो हुजे का बाजार हुजे को महल हुजे का माड़ी हुजे या झूपड़ी हुजे कुरे अफी मौलिदुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते नबी पाक जो मीलाद पढ़ियो वञे हुजूर जे आमद जो जिक्र कयो वञे त इल्ला हफ़तिल मलाइका अल्लाह ताला मुकर्रब मलाइकन के हुकुम फरमाइंदो ओ मुंहिंजा मलाइको वञो मुझे नबी जे जिक्र जी महफिल मीलादुन नबी जी महफिल उनके रहमत जे परन सा ढके बीही रहो अक्ते बुजुर्ग फरमाए थो तरफ़ा अल्लाहुल कहत वल वबा अल्लाह जो बानू फरमाए थो त उन जगह ता अल्लाह ताला दुकार वबा जी बीमारी हरको गरक ओचतो मींहुं अहिड़ो अचे मुल्क बोड़े छॾे ओचती बाहि लॻे बाहि साड़े छॾे इएं कोन थींदो वबा जूं बीमारियूं कात जूं बीमारियूं दुकार ऐं मुस्तफ़ा जे सदके हेज़े जी बीमारी ऐं सड़न जी तकलीफ़ ऐं ॿोड़ण जी तकलीफ़ अल्लाह ताला उन इलाइक़े जे जानवरन के इंसानन के पखन के रब करीम बीमारन का महफूज फरमाइंदो ही हबीबन करीमन जो तवा मीलाद मल्हायो आ भला उहो मीलाद आहे छा अजीजो दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ॼमण जी अचण जी खुशी मल्हाइण मीलाद छा नबी पाक जो अचण हुजूर जी आमद नबी पाक जो मक्के पाक में ॼमण इहो मीलाद हाणे ॿुधजो त इहो अल्लाह जो नबी दुनिया में कीअं आयो अज़ीज़ो दोस्तो किताबनि लिखियो आहे त रजब जो महीनो हुयो जुमे जी रात हुई नबी पाक जो अचण बि मौजज़ो आहे
बीही कया थो माहे बयान कन ॾेई करीम जो मौजज़ो ॿुधो। ॾाढा सुभान अल्लाह कयो। ओ बीही कया थो माहे बयान कन ॾेई करीम जो मौजज़ो ॿुधो। ओ मौजज़ो ॿुधो दोस्तो ॿुधो, मौजज़ो ॿुधो हाय दोस्तो ॿुधो, आहे किसो हीअ आलीशान कन ॾेई करीम जो मौजज़ो ॿुधो। जुमे जी रात हुई, रजब जो महीनो हुयो। अल्लाह ताला आवाज़ ॾियारियो मलाइकन खां पढ़ा ॾियारिया तो जन्नत जा रिदवान अॼु जन्नत जा दरवाज़ा खोले छॾियो। अॼु उहो नूर जेको मूं रब वटि मकनून हुयो, मखज़ून हुयो, लिकल हुयो, अॼु उहो अमर जे मुबारक पेट में थो अचे। सीरत जा किताब भरिया पियान, आलिम सगोरा वेठान। अल्लामा इमाम अहमद कस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैह आणीन था तन्नतकत फी तिलकल लैलत कुल दाबत कुरैश। अल्लाह जो बानू पंहिंजी किताब में आणे थो त जंहिं रात मदीने वारे जो नूर अम्मा मुबारक जे पेट में आयो, अम्मा आमिना जे मुबारक पेट में आयो, उन रात कुरैशन जे सभिनी जानवरनि ॻाल्हायो। छा कयो? ॻाल्हायो। अॻिते बुज़ुर्ग लिखे थो तमर्रत वुहूशुल मशरिक इला वुहूशिल मग़रिब बिल बिशारात। अल्लाह जो बानू पंहिंजी किताब में आणे थो त ओभर जा पखी ओला जे पखियुनि खे मुबारकूं पिया ॾियनि। मुबारक ॾियनि हिक ॿिए खे पखी त इझो जा मुंहिंजाओ ओ लालण लखी। पखी मुबारकूं ॾियनि। एॾी वॾी बरकत, एॾी वॾी रहमत, एॾियूं वॾियूं महिरबानियूं रसूलुल्लाह जी अम्मा थी फरमाए त सुकल ज़मीन ते पेर रखां त साई थियो वञे। वख़दरतिल अर्द वहमलतिल अशजार। सुकल बुंड खां लंघा त साओ थी मेवा झले बीह रहे। इहो नबीअ जो मौजज़ो आहे। आउं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां, मता को सुभाणे एतराज़ करे त भला सुकल बुंड, सुकल वण कीअं साओ थियो, कीअं उन खजियूं झलियूं, कीअं उन मेवो झलियो। मशहूर वाक़ियो आहे बीबी मरियम खे रब करीम जॾहिं रब करीम पंहिंजे कुदरत सां हज़रत ईसा ॾिनो, उहा अम्मा बीबी मरियम वेचारी बैतुल मुक़द्दस छॾे वठी जंगल ॾे भॻी। हिकिड़ी सुकल खजी हुई, उनखे टेक लॻायो वेठी हुई। अर्ज़ पई करे मुंहिंजा मौला हिन खां अॻु में मरी वञा, मुड़ुस कोन्हे, निकाह कोन्हे, ही मुंहिंजे पेट में ॿार कीअं आयो? रब करीम फरमायो वहुज़ी इलैक बिजज़िन नख़लत तुसाकित अलैक रुतबन जनिया। सुकल जेका खजी आहे न, इनखे धूंडे तुंहिंजे मथां साई थी करे, ऐं इहा खजी ॾाढा सुहिणा ॾोॾा तुंहिंजे मथां खजी मोकिलींदी, खाई तूं भव कजा। मां चवां थो जेकॾहिं हज़रत बीबी मरियम साइण जेका ईसा जी अम्मा आहे, जेकॾहिं उन लाइ
कुरान गवाही दे त सुकल खजी साई चे त मदीने वारे जी अम्मा त सॼे जग जहान जे औरतुनि जी सरदारा। हाजी गुलाम नबी महेसर छा चयो आ? अमड़ आमिना जेना बचेड़ो जणे अमड़ आमिना जेना बचेड़ो जणे अम्मा आमिना जेना बचेड़ो जणे त पोइ के रुखोटा ओ बेचारा खणे अमड़ आमिना जेना। अज़ीज़ दोस्तों, अम्मा फरमाए थी कुवते अचा त खूह जो पानी दधकार करे मथे अचे। खूह जो पानी कंहिंजे लाइ मथे कोन ईंदो आहे, पर अल्लाह जो नबी एॾे वॾे शान वारो रसूल आहे। कायनात सॼीअ जो त रसूल आहे, पर मिट्टीअ जो पाणीअ जो मां सिवल्ला कायनात में जेका बि शइ आहे उन सभिनी जो रसूल आहे। अल्लाहु अकबर। अज़ीज़ दोस्तों, अम्मा फरमाए थी पाणीअ मां आवाज़ पियो अचे। मां चवां पई त ही उहो साॻियो खूह आहे जितां अॻु में बि पाणी भरियोसीं, कॾहिं मथे कोन आयो। बाहुनि में सूर पइजी वेंदो, चेल में तकलीफ़ थींदी हुई। हाणे पाणी छो थो मथे अचे? त पाणीअ मां आवाज़ अचे थो तो मिठड़ी बीबी आमिना जेको नबी तो पंहिंजे पेट में सांढियो आहे, इहो मां पाणीअ जो बि नबी आहे। अल्लामा फैज़ अहमद उवैसी रहमतुल्लाह ताला अलैहि वटि असां तफ़सीर जो दौरो कुझु वक़्तु पढ़ियो। उन हिकिड़ी ॻाल्हि कई हुई, उन तकरीर में बि इहा ॻाल्हि बयान कई हुई। एॾे वॾे मुफ़स्सिर फरमायो त नबी पाक जे दरबार में यमन जा माण्हू आया। या रसूल अल्लाह, असांजे ॻोठ में हिकिड़ो खूह आहे, खूह तमामु वॾो आहे, पर पाणी उन जो चहिरो ऐं खारो आहे। तुंहिंजा ग़ुलाम उम्मती तकलीफ़ूं करे, उम्मतियाणियूं तकलीफ़ करे ॿाहिरां पाणी भरण वञनि था। या रसूल अल्लाह, दुआ कयो त इहो खूह खारो मिठो थिए। नबी पाक फरमायो त ही मुंहिंजी लिब खणी वञो ऐं मुंहिंजा मां मोहम्मद करीम जा वञी उन खूह खे सलाम चवंदो त उहो खूह खारो मिठो थी वेंदो। अल्लाह जे महबूब जा सहाबी उन खूह जे मथां बि चवनि था हीअ लिब रसूलुल्लाह जी अथई। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो आहे त तूं खूह खारा मिठो थी वञ। खूह में चुरपुर आई, तहरुक आयो ऐं नबीअ जे न्यापे सां उहो पाणी खारो मिठो थी वियो। अम्मा फरमाए थी पाणी भरे मथे ते रखे अचां, ॾिसां पई नज़र कयां त खूह तां पाणी भरियल खलीअ में रखियल, उन जो वज़न मथे ते कोन्हे। हथ रखां त पाणी बि मौजूद आहे, खली भी मौजूद आहे। हैरान आया त पाणीअ जो वज़न छो कोन्हे? त आवाज़ थो जिब्रील ॾिए त नबी पाक जी अम्मा अल्लाह ताला अज़ल में रोज़े अज़ल में ड्यूटियूं पे थे विरहायूं। कंहिंजे ड्यूटीअ में, कंहिंजे भाङे में कहिड़ी ड्यूटी, कंहिंजे भाङे में कहिड़ी ड्यूटी, पर मां जिब्रील जी ड्यूटी रब करीम मदीने वारे जे ग़ुलामीअ में रखी आहे। पर ॾेई पाणी खणायो थो हलाए। नबी मुबारक ॾींदा विया, महीना गुज़रंदा विया, मूंखे ख़बर न पई
पर इहो ॿुधण में अचे पियो नबी मुबारकूं ॾियनि पेट पेटनि जहिड़ो मूंखे तकलीफ़ न आहे। सीरत जा किताब लिखनि था उल्टी न, उभेड़ न, चेल में सूर न, पेट जो वधण न, पर इहे बिशारतूं मिलन पयूं। मां ॾिसां त पत्थर मूंखे सलाम कनि, झंगल जा जानवर मूंखे सलाम कनि। जेका वाट वठी थे महबूब हलिया, जेका वाट वठी थे महबूब हलिया, जेका वाट वठी थे महबूब हलिया, बीठे पत्थरनि वणने बि तकल मां पढ़िया, जेका वाट वठी। 9 महीना गुज़री विया, आख़िर उहा रात आई जेका रात जंहिं रात मदीने वारा दुनिया में आया। हाय महबूब आयो रबीउल अव्वल में, महबूब आयो हाय रबीउल अव्वल में, रब रंग लायो ओ रबीउल अव्वल में, महबूब आयो। ओ मौसम बहार जी आई मुल्क में, हाय बिया दुख डुलावा खुशी थी खलक में, मुबारक मुबारक जिन ऐं मलक में, मुबारक मुबारक है जिन ऐं मलक में। महबूब जाओ सरदार जाओ ओ रबीउल अव्वल में, महबूब आयो। ओ एहसान मालिका मिठे जो वॾो आ, ओ गाइण खां मोमिन जो जीव जॾो आ। गुलाम मुस्तफा हीअ गरीबी लॾो आ, गुलाम मुस्तफा हीअ गरीबी लॾो आ। कर रब वसायो ओ रबीउल अव्वल में, महबूब आयो। अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो, रात हाणी वञी पई, ॾींहुं अचे पियो, रात जी ज़ुल्मत वञे पई, रात जी ऊंदह वञे पई, रात जी अंधकार वञे पई, अॻियां ॾींहं जी रोशनी अचे पई। गोया रब करीम इशारो पियो करे त इहा रात जी ऊंदाही कुफ्र जी ऊंदाही आ, कुफ्र जी ऊंदाही वञे पई, शिरक जी ऊंदाही वञे पई, बुत परस्तीअ जी ऊंदाही वञे पई। अॻियां ॾींहं जी रोशनी अचे पई, मदीने वारे जो नूर अचे पियो। तांजो सीरत जे किताबनि में आयो आहे, अम्मा फरमायो कद खरज मिन्नी नूर, मुमा नूर जो ज़ुहूर थियो, उन नूर में घर मुंहिंजो रोशन आ, मको रोशन आ, जबल ऐं वण टिण हेठि हल, मुंहिंजी नज़र बुसरा जे झंगल में ऐं शाम जे महलातुनि में पहुती आहे। अज़ीज़ो दोस्तो, ॿिया ॿार कुदरती ईंदा आहिनि, पर मदीने वारे मिठड़े जो अचण ई अजीब आ। ओथा दुनिया में जमन ॿार सभु भीतर, पर मोहम्मद अची वियो कुदरती तरह। नेण नूरे कजल लब अग, आवाज वधा है न शेर में।
ओ नेण नूरी कजल रब लब अगे लालहा नेण नूरी कजल लब अगे लालहा वार ओ नेण नूरी कजल लब अगे लालहा तड़द नल वारता जापिया बिना आयूं अरशता ओ जिए के कूंजू लहन तिए कतारू करे पहुंचू को सर जा प्या लाथन में भरे। वाह वाह मुझा हबीब तुझो अचन। अजीजो दोस्तों नबी पाक जा प्यारा गुलामो दिल जे हुजूर सां ॿुधनाल जो नबी पाक दुनिया जे तख्ते ते हुन जो ज़ुहूर थियो आ। दाई दिल में इरादो कयो पानी गरम करे रखियो थम तेल में साबुण जो बंदोबस्त आ। अम्मा बीबी आमना वरी कुछ मिठाई भी वठी रखी कतल वठी रखी। रब फरमायो ओ बीबी आमना तू पंहिंजे कुवत आर भली मुस्तफा जी मिठाई विराए पर मां रब राज़ी थी हबीबन करीमन जे खुशीअ में आउं छा थो कयां पूरी दुनिया जे औरतुन के मुस्तफा जे सदके में मिठाईअ में पुट थो ॾियां। भली कुफार सब कुफार हुया छा हुया भली कुफार हुया यहूदी हुया मता का अमड़ का मां दिल में गम करे ही साल सुखन जो आ दुखन जो नाए ही साल वडी फतह जो आ ही साल दुकार खां पाका काब औरत दुख न करे छो त पुटड़ो ॼमंदो आ अमड़ जी झोली साई थींदी आ अमड़ खुश थींदी आ। अजीज दोस्तों हबीबन जा प्यारा गुलामो उन अम्मा दिल में इरादो कयो बीबी सफिया त गुस्ल जो बंदोबस्त बि आहे नजर कर हबीबन करीमन के गुस्ल थियल मथे में तेल पियल विचा सींध निकतल अखिन में सुरमू पयल नाड़ो वढियल बिन कुल्हन जे विच में मोहरे नबूवत लगल अल्लाह जा नबी उन जे जिस्म जे मथा कुदरती जन्नती जोरो आ। अल्लाह जा नबी जमीन ते सजदो करे पेशानी झुकाए रब जे दरबार में सजदो कंदा। बेटा फरमाए तो सुबह जा थो सवाल कनी ऐं अञा पईया रात तो जेदा तो सरतिया तो जहड़ी जात पर कह न लधी दात मिसल तुझे मगता आसमानन में खुशियों जमीन में खुशी कायनात जे जर्रे जर्रे में खुशिया पर शैतान अबू कुबैस जबल ते चढ़ी चीखूं थो करे रड़ियूं करे थो ताऊं करे थो अचे जिनड़ा गॾु थिया शैतान गॾु थिया ओ असांजा सरदार तोखे छा थियो आहे ते आई त मदीने वारो रहमतल लिल आलमीन नबी दुनिया ते आयो आहे जंहिंजी तलवार नंगी आहे मुंहिंजा कम बुढा सभु ख़त्म थींदा इन करे थो दाहूं ऐं चीखूं कयां। किन रिवायतुनि में आयो आहे त उन शैतान जो रड़ियूं कयूं दाहूं कयूं त जिब्रील उनखे थुलो हयो ओ यमन जे जबलनि में जंगलनि में वञी किरियो। अजीजो दोस्तों हबीबन जा प्यारा गुलामो महबूब दुनिया में आया कई वाक़या रूनमा थिया। नो शेरवान जो जेको कोट हुयो किसरा जो जेको कोट हुयो अल्लामा शरफुद्दीन छा थो फरमाए तब बाता ऐवान किसरा वह सदेउन ओ किसरा जो कोट बि असां वियासीं
हिन साल मदाइन व्यासी बगदाद का मदाइन हज़रत सलमान फारसी जी ज़ियारत कईसी बिला कुखन दखिण ते किसरा जो कोट हुयो जंहिंजी हिक हिक भित 10 फुट वेकरी हुई उनखे ॾिठोसी उन में वॾो चीर आयल हो उन चीर में हीअ मुंहिंजी टंग अंदर हली वञे अजीजो दोस्तो वो शाहकार अन्या बीठो आ वो कोट अन्या बीठो आ कोट जा चोड कुंगरा किरी पिया बुतन जे किरण जूं जायूं ॾिठियूंसी होॾ फारस वारा ईरान वारा बाह जा पूजारी हा बांभण हा बाह जी पूजा पे थे कयाऊं ॾिठाऊं त एन प्रिय फुटीअ जे टाइम ते नबी पाक जे आमद महिल हुननि जो आतश कदो कुदरती तरह जेको हज़ारनि सालनि खां उन जी बाह बरी पे थे विसामी वियो उहे वीचारा परेशान थी विया हेॾे सावा जो दरियाव उहो बुहेरा तमाम वॾो दरियाव हुयो सुबुह जो माण्हू पाणी भरण आया उन पाणीअ जी माण्हू पूजा कंदा हुया ॾिठाऊं त पाणी सुकी वियो दरियाह मां दज़ पई उॾामे पूरी दुनिया जा बुत ज़मीन ते किरी पिया जिन्ननि शैताननि जो मथे वञण बंदि थी वियो गोया के इहो ॿुधायो वियो त अॼु राति हबीब दुनिया में आयो आहे हाणे इते पिपरनि जी पूजा न पाणीअ जी पूजा न बाह जी पूजा कान थींदी बुतनि जी पूजा कान थींदी कोटनि कुंगरनि जी पूजा कान थींदी सादे नसीब दा बानी मके विच आया ओ सादे नसीब दा बानी मके विच आया है सादे नसीब दा बानी मके विच आया है हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां पोइ दुआ करो बीबी हलीमा साइण पे बनी सैद कबीले वारनि जो जेको झंग हो यमन वारनि जो झंग ते गाह पे बेचारीअ पटियो गुरबत हुई कात हुयो दुकार हुयो ओचितो हुननि जे कननि में आवाज़ आयो तो बनी सैद जूं औरतूं मिठड़ो मोहम्मद मके में आयो आहे औरतूं संभरी निकितियूं के भलन उठन ते भलन घोड़न ते निकितियूं सवारियूं काहे मके शरीफ में पहुतियूं बीबी हलीमा उन जो मुड़स ज़ईफ आ उन जी गॾ डुबरी आ दाची डुबरी आ उहा बि पंध पई आ मायूं ॿार खणी मोटियूं वाट ते मिलियूं ओ हलीमा असां सभिनी जा ॿार खणी आयासीं तू हिकिड़े यतीम ॿार खां सवाइ हिकिड़े दुर्रे यतीम खां सवाइ को ॿार मके में कोन छॾियो अथऊं चयईं त तव्हां पंहिंजो भाग आज़मायो आहे आउं बि पंहिंजो भाग आज़मायां मां चवां थो उन्हनि माइनि चयो त असां छॾियूं था पर हकीकत में हबीबन करीमन छा सोचो खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी नाज़ो करदाई हलीमा कि दो जहान के शाह को घर लगी अच्छी तो तेरी झूपड़ी अच्छी लगी बीबी हलीमा आई हबीबल करीमन खे खणी पंहिंजे वतन पहुती आ उन्हनि जा घर रोशन जा वतन रोशन थियो माल में बरकत आई उठन में बरकतूं आयूं ॾाचिन में बरकतूं आयूं यमन सॼे में मुस्तफ़ा जे कदमनि जे करे बरकत थी
अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो जेका आखिरी गाल बुधाइण चाहियां थो नबी पाक के अम्मा बीबी हलीमा खीर प्यारे थी हलंदे हलंदे अज हबीब नढड़ो नेठ महबूब पंध करण जहड़ा भी थिया गाल्हाइण जहड़ा भी थिया हबीबन करीमन चयो त अम्मा बीबी हलीमा ही जेको तुझो बचड़ो मूसा गॾु खीर पियंदो आई तुझी न्याणी शीमा जेका मूंखे कुल्हे ते खणंदी आ मूंखे रांदि कराईंदी आ ॿुधाए त इहे ॾींहं जो घर में कोन हूंदा आहिनि ॿुधाए त केॾे वेंदा आहिनि अम्मा बीबी हलीमा फरमायो अर्ज़ कयो त ओ कुरैशी बचड़ा मुंहिंजूं बकरियूं आहिनि मुंहिंजो माल आ उहो माल जंगल में चारण वेंदा आहिनि हबीबन फरमायो ओ मुंहिंजी जीजल अम्मा मूंखे इजाज़त ॾे त मां बि वञी तुंहिंजूं बकरियूं चारे अचां मौलाना काज़ी दोस्त मोहम्मद बुलबुले सिंधी शेर पढ़ंदा हुया त न हलीम भेद खुला है ये न मकाम चूनो चिरा है ये न हलीम भेद खुला है ये न मकाम चूनो चिरा है ये तू खुदा से पूछ वो कौन थे तेरी बकरियां जो चरा गए बाबा तू नढड़ो मता तोखे लुख लगे अम्मा बीबी आमिना मूंखे तुंहिंजो कयूं पार तूं ओ मोमिन मुस्तफा जे अॼु अचण वारी रात आ मोमिन मुस्तफा जे अॼु अचण वारी रात आ ओ बेशक बख्श जी वेई ओ बेशक बख्श जी वेई हिय जुमूल जमायत या ओ मोमिन मुस्तफा जे अॼु अचण वारी रात आ अजीजो दोस्तो बीबी हलीमा अर्ज़ कयो कुरैशी बचड़ा मता तोखे को कंडो लगे मता तोखे का लुख लगे मता को नोकदार पत्थर लगे अर्ज़ कई त अम्मा बीबी हलीमा तू अञा मूंखे समझी कान सकी तोखे इहा ख़बर कान्हे त मुंहिंजो मुहाफ़िज़ रब करीम हबीबन करीमन खे छॾियाई मुस्तफ़ा करीम पंधड़ो करे ओ उन्हे मरग़ज़ार में उन्हे वीव में उन्हे जंगल में जिते बकरियूं चरन पयूं मुंहिंजा महबूब उते आया बकरन खां चरण विसरी वियो रिढुन खां चरण विसरी वियो उहे कतार में भी मुस्तफ़ा जो दीदार था कनि धनार पवार धनारन जा अजीब लफ्ज़ हूंदा आहिनि अजीब उन्हनि जूं पचरूं हूंदियूं आहिनि धनारन खां दुनिया जूं कचहरियूं विसरी वयूं छा पिया चवनि शाइर हिकिड़े ज़िक्र कयो आहे त इहो केरु भलारो आयो आ इहो केरु भलारो आयो आ इहो केरु इहो केरु भलारो आयो आ इहो केरु आयो आ दाई हलीमा जो तण चारण नी करू न्यारो आयो आ इहो केरु भलारो आयो आ इहो केरु अगु न कढी का बकरी हले थी साईं हलन ता ककरी हले थी एॾे शान वारो बचड़ो हुयो आयो किथां ज़ियारत कयो अजीजो दोस्तो धनारन मुस्तफ़ा जो दीदार कयो मां कुर्बान वञा उन्हनि धनारन जे अखियुनि तां जिन अखियुनि सां मदीने वारे घोट खे ॾिठो अजीजो दोस्तो मदीने वारे जा प्यारा गुलामो शीमा चयो त मुंहिंजा मिठड़ा महबूब तव्हांखे गर्मी त कान थी लगे
पान फरमायो तो ओ शीमा नजर कर, रब करीम ही कारो कक्कर मुझे मथा छावला मोकलियो। शाम जो मोती आया बीबी हलीमा घर जे ॾेढीअ ते बी मुस्तफ़ा में अखियूं विझी निहारे पई। छा पई चए? हिकिड़े आशिक फरमायो आहे तकींदे रात वई गुज़री, न आयो यार महफिल में। ओ तकींदे रात वई गुज़री, न आयो सरदार महफिल में। सजण सारे दिन रोई, ओ भरे उछंगार महफिल में। अजीजो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो, अम्मा बीबी हलीमा हबीबन के भाकुर पाए थी। या रसूल अल्लाह, तोखे लुख त कान लगी, गर्मी त कान लगी? हबीबन फरमायो त इहो अहवाल सॼो शीमा खां पुछो। उन ॾियाणीअ खां बीबी हलीमा पुछो जी अम्मा ही बरकतुन वारो बचड़ो जॾहिं झंगल में हिन जा कदम लॻा त बकरन खां चरण विसरी वियो, मुस्तफ़ा जो दीदार पियो। धनारन खां ॿियूं पचरूं विसरी वियूं, हबीबन जो दीदार पिया कनि। असां गर्मीअ में सड़ूं पिया था, अल्लाह जे महबूब जे मथां ककर छाऊं कयो पिया हलनि। एडो कुर्बदार नबी, एडो शफादार नबी, एडो महबूब नबी जेको कब्र में न विसारींदो, सकरात महल न विसारींदो, जेको कब्र क़यामत में न विसारींदो, उन मिठड़े महबूब जो ही मीलाद आहे। मीलाद जे ख़ुशीअ जूं तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। हक़ीक़त में त अॼु मुझो आवाज़ अल्ले तहां जी का दुआ लगी खुली वियो, न त आउं इएं तहांखे तकीर ॿुधायां जीअं कचहरी कबी आहे, पर तहां जी का दुआ लगी। साईं नूर मोहम्मद शाह जी, साईं मुख्तार अहमद साईं जी दुआ लगी वई। अल्लाह तहां जी मुझी हाज़िरी कबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह।